जो ॿ क़िस्म आहिनि। तौबा गुनाह जा ॿ क़िस्म आहिनि। हिकु गुनाह जो क़िस्म इहो आहे त इंसान ऐं अल्लाह ताला जे विच में, यानी उन गुनाह जी ख़बर उन इंसान खे आहे ॿियो अल्लाह ताला खे। मिसाल दुआ घुरी या अल्लाह मूंखे हीअ शइ ॾे, उनखे उहा शइ अता न थी आहे, मायूसी की दिलि में यार अल्लाह ताला लाइ ॾे अलाए न, इहा मायूसी गुनाह आहे। ऐं दिलि में दुआ घुरी त ॿिए खे कहिड़ी ख़बर आहे। इहो ॾिसो माना अहिड़ा गुनाह बि आहिनि जेके इंसान ऐं अल्लाह ताला जे विच में। अगरि इंसान अहिड़ा गुनाह करे वेठो आहे त उनजी तौबा जो तरीक़ो इहो आहे त उहो ज़ुबान सां इक़रार करे, दिलि में निदामत आणे यार मां इहो छा कयुमि, ईअं छो चयुमि, ईअं छाजे लाइ ॻाल्हायमि, निदामत करे थो त अल्लाह ताला उनजो गुनाह माफ़ कंदो। पर मदीने वारा साईं पाण फरमाइनि था त अगरि उनखे हदीस में ॿुधायल जी तरीक़ो वज़ू करे 2 रकातूं निमाज़ सलात तौबा पढ़े, अगरि ईअं करे थो, अहिड़े तरीक़े सां तौबा करे थो त मदीने वारा साईं पाण फरमाइनि था त उथण खां पहिरियों अल्लाह ताला हिन सभु गुनाह माफ़। हे उहे गुनाह अथव जेके बंदे ऐं अल्लाह ताला जे विच में। बाक़ी हा, अगरि फ़राइज़ रहिजी विया आहिनि, फ़र्ज़ निमाज़ूं रहिजी वियूं आहिनि, जेके बि फ़राइज़ शयूं रहिजी वियूं आहिनि उनजी क़ज़ा करणु लाज़िम आहे। क़ज़ा करे पोइ निदामत करे उहो बि गुनाह माफ़ थिए। फ़राइज़ ईअं माफ़ न थींदा। निमाज़ूं गुसायूं हुजनि वेही तौबा करे त ईअं तौबा न थींदी, उहे फ़राइज़ अदा करणा पवंदा। जेतिरा साल फ़र्ज़ रहिया अथई उहे फ़र्ज़ पूरा करणा पवंदा। पोइ निदामत करे या अल्लाह मां हे गुनाह करे वेठो, अॼु सॼी ज़िंदगी बर्बाद कई, निमाज़ूं न पढ़ियूं, ॿिया हज न कया, मां कुर्बानी न करे सघियुमि, मतिलबु जेके फ़राइज़ रहिजी विया उहे अदा करे पोइ निदामत करे तौबा कंदो, अल्लाह ताला क़बूल कंदो। ऐं ॿियो तरीक़ो इहो आहे, ॿियो गुनाह जो क़िस्म इहो आहे जेको हिकु इंसान जो ॿिए इंसान ताईं आहे, माना बंधन ताईं रसाई आहे। मिसाल खां कंहिंखे भरे मजमे में चाटोड़ो हणे, चंबो हणी वेही रहे, त माना उन गुनाह इंसाननि ताईं आहे। हाणे उनजी तौबा जो तरीक़ो इहो आहे त उहो इंसान उनखे राज़ी करे, जंहिंखे रंजायो अथई, जंहिंजा गुनाह कयो अथई, जंहिंजी दिलि आज़ारी कई अथई, उन खां माफ़ी वठे, उनखे बदिलो ॾे। अगरि उहो शख़्स माफ़ थो करे, वरी अल्लाह ताला दरबार में माफ़ी वठे, अल्लाह ताला माफ़ करे।